अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास इन वक़्तु मुंहिंजो SSPs ऐं वालदेन खे इहा गुज़ारिश आहे त महिरबानी करे जेको आइसक्रीम पोलकाऊं ऐं जेके कूड़ा जूसिस आहिनि साइकिलिन वारा जूस उन्हनि खे बंदि करायो वञे। ऐं हालति तमामु ख़राबु आहे। होटलूं बंदि करायूं वञनि, पुलिस जिथे शादी हाल बंदि करे रही आहे, वॾा इज्तिमा बंदि करे रही आहे, उते जेकॾहिं आइसक्रीम बंदि थींदी। मां हींअर हिकिड़े आइसक्रीम जे गाॾे ते बीठो आहियां ऐं हीअ आइसक्रीम बंदि थींदा त असांजा ॿार बची सघंदा। उन करे महिरबानी करे पुलिस खे गुज़ारिश आहे, वालदेन खे गुज़ारिश आहे त पंहिंजे ॿारनि खे आइसक्रीम न खारायो, जूस न पीआरियो, बोतलूं न पीआरियो। इहो सभु कूड़ आहे, फ्रॉड आहे ऐं असांजा ॿार इंतिहाई क़ीमती आहिनि, जानियूं इंतिहाई क़ीमती आहिनि। ऐं कुझु वाक़िया मूं सोशल मीडिया ते ॾिठा आहिनि। कोरोना जो पेशेंट ज़मीन ते तड़पे थो, उनखे को माण्हू हथु नथो विझे। जेकॾहिं असीं सभु पंहिंजे पाण खे बचाइणु चाहियूं था, पंहिंजे बचनि खे बचाइणु चाहियूं था, त पोइ आइसक्रीम पोलकाऊं जूस बोतलूं ऐं होटलूं इन्हनि खे बंदि करिणो पवंदो। आवाम खे, वालदेन खे ऐं पुलिस खे गुज़ारिश आहे त इन ते तकिड़ा अमल कराए ऐं इहो आइसक्रीमूं ऐं इहे गाॾा ऐं इहो शहर में हलंदड़ कुर्सियूं जेके आहिनि इहे बंदि करायो त तव्हांजी महिरबानी थींदी ऐं नसलनि ते अहसान थींदो।